नाज़रीन गढ़ी यासीन मां इतला गुमशुदगी के हवाले से अवां के ख़बर ॾींदा हलूं त गढ़ी यासीन वेझो आगा फार्म जो रहायशी 25 साल मस्तानू ज़हीर अहमद वलद मोहम्मद आशिम मारफाणी जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन ठीक ना है मस्तानू टाइप है जेको अटकल 22 ॾींहं अॻु घरां सुबुह जो निकितो त वापसि नाहे आयो जंहिं हवाले सां घर भाती सख़्तु परेशान आहिनि। जंहिं बि भाउ खे ख़बर हुजे या का मालूमात हुजे त क़रीबी कंहिं पुलिस स्टेशन ते इतला ॾियनि या वरी वारसनि सां हेठें नंबर ते राब्तो कनि 03088250014। जी नाज़रीन अव्हांखे इतला गुमशुदगी के हवाले से ख़बर पिया ॾियूं त गढ़ी यासीन वेझो आगा फार्म जो रहायशी 25 साल मस्तानू ज़हीर अहमद वलद मोहम्मद आशिम मारफाणी जंहिंजो दिमाग़ी तवाज़ुन ठीक ना है मस्तानू टाइप है जेको अटकल 22 ॾींहं अॻु घरां सुबुह जो निकितो जेको अञा ताईं वापसि न आयो जंहिं हवाले सां घर भाती सख़्तु परेशान आहिनि। जंहिं बि भाउ खे मालूमात हुजे त क़रीबी पुलिस स्टेशन ते इतला ॾियनि या हेठे नंबर ते वारसनि सां राब्तो कनि। ज़हीर अहमद मारफाणी मस्तानो भाउ आहे असांजो, उनखे 22 ॾींहं थी वियो आहे गुम थी वियो आहे। असां ॾाढी चाह चकरी आहे पर हिन महिल ते असांखे न मिलियो।